बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। या अय्युहल्लज़ीना आमनू तूबू इलल्लाहि तौबतन नसूहा असा रब्बुकुम अन युकफ्फिरा अन्कुम सय्यिआतिकुम व युदखिलकुम जन्नातिन तजरी मिन तहतिहल अन्हार यौम ला युख़्ज़िल्लाहु अन्नबिय्य वल्लज़ीना आमनू मअहु नूरुहुम यस्आ बैना अयदीहिम व बिअयमानिहिम यक़ूलूना रब्बना अत्मिम लना नूरना वग़फ़िर लना इन्नका अला कुल्लि शैइन क़दीर। वक़ाल अन्नबिय्यु सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अला कुल्लुकुम ख़त्ताऊन व खैरुल ख़त्ताईन अत-तव्वाबून। सदक़ल्लाहु व सदक़ रसूलुहुन नबियुस सादिक़ुल अमीन व नहनु अला ज़ालिका लमिनश शाहिदीन वश्शाकिरीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। दुरूद शरीफ। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मदिन व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। 28 सिपारे सूरत तहरीम जी हिकिड़ी आयत हमारे सामने तिलावत की हुई है। इन आयत में अल्लाह ताला तौबा जो मसलो बयान फरमायो। तौबा की माना है तलाफी माफ़ात। इंसान जेके ग़लतियूं करे गुनाह करे उन्हनि खां पशेमान थी करे रब जे दरवाज़े ते अचे ऐं इक़रार करे या अल्लाह मां ॾोही आहियां, मां गुनाहगार ऐं वाइदो करे त आइंदा गुनाह न कंदुसि। पहिरें नंबर ते एतिराफ़ जुर्म माना ॾोह मञे। ॾोह मञण बि बहादुरी आहे। ये जेके चोर पुलिस जे 7 पुत्रनि ते पुलिस नक में निकिरी विझंदी ऊंधो टंगी थी अथनि पोइ बि ॾोह न मञींदा। तव्हां सम्झंदा हूंदो इहे बहादुर न बाबा, इहा बुज़दिली आहे। बहादुर हो आहे जेको चवे मां ॾोह कयो, हिकु सज़ा जो ॾंढ ॾोह रखो मां गुनाह मञण या बहादुरी। तव्हां ईअं असांजो कंहिंसां झगड़ो थींदो आहे पोइ जवाबदार धुर ठाह जी ॻाल्हियूं कंदी, पोइ फ़रियादी धुर चवंदी आहे बाबा ॾोह मञो त ॻाल्हियूं कयो। जेको ॾोह मञींदो ई कोन हुन सां कहिड़ी ॻाल्हि। असांखे बि उहो माण्हू वणे थो जेको ॾोह मञे थो। अल्लाह ताला खे बि उहो माण्हू पसंदि आहे जेको रब जे आॾो पंहिंजो ॾोह मञे। हदीसुनि जे किताबनि में चए थो शाबुन आतिन मुसरिफुन अला नफ्सिही। फरमायूं बनी इसराइल में हिकिड़ो नौजवान हुयो जंहिंजी पूरी ज़िंदगी गुनाहनि में गुज़री वई।
जिंदगी में हिकड़ी भी नेकी न कई, एडा गुनाह कई, एडा डो कई जो अखरजूहु मिन बैनिहिम मिन सूए फेल। शहर वारा तंग थी पिया, फैसलो कयूं त हिनखे शहर मां कढोस। जरगो करे शहर निकाली ॾिनोस। जंगल में बयाबान में अकेलो रहंदो। फलम्मा हज़रतहुल वफ़ात, हदीस में अचे तो जॾहिं वो गुनाहगार बानो फौत थियो, फ़अौहा इला मूसा, अल्लाह ताला हज़रत मूसा अलैहिस्सलाम ने वही फरमाई, मूसा फलानी जाते जंगल में मुंहिंजो हिकिड़ो दोस्त मरी वियो आहे, मुंहिंजो हिकिड़ो यार फौत थियो आहे, फ़ज़रो जल्दी करो ते पहुच। वग़स्सिलहु, उन मुंहिंजे दोस्त खे गुस्ल भी तूं करा। वसल्लि अलैहि, उन मुंहिंजे यार जी जनाज़े जी नमाज भी तूं पढ़ा। वकुल्लि मन कसरा इस्यानुहु यहज़ुरु जनाज़तहु लअग़फ़िर लहुम, ऐं पूरी बनी इसराइल कौम में ऐलान कर त जेको भी गुनाहगार मुंहिंजे ने दोस्त जे जनाज़े में शरीक थींदो, मां रब जनाज़े पढ़ण वारनि जा गुनाह माफ़ कंदुसि। कॾहिं कॾहिं जनाज़ा बि अहिड़ा हूंदा, तंहिंजे करे अगरि नेकनि सालिहनि आलिमनि बुज़ुर्गनि जे जनाज़े में ज़रूर शरीक थी। हूअं भी मुसलमान जो मुसलमान ते हक़ आहे त जनाज़े में ज़रूर शरीक थिए। कोशिश कयो जनाज़े खे खुलो भी ॾियो, कब्रिस्तान ताईं जनाज़े सां गॾु हलो, छो त अॼु हिन जो वारो आहे, सुभाणे असांजो वारो बि ईंदो। हदीस पाक में जेदो बुखारी शरीफ में रिवायत है, नबी से फरमायो, मन शहीदल जनाज़त हत्ता युसल्ली अलैहि फलहु कीरात। फरमायो जेको का मुसलमान जे जनाज़े में हाज़िर थियो, हत्ता युसल्ली अलैहि, जनाज़े जी नमाज पढ़ई, फलहु कीरात, ॼण हिकिड़ो सोन जो कीरात अल्लाह जे रस्ते में ख़ैरात के। वमन शहीद हत्ता युदफन, मुझे नबी फरमायो जेको जनाज़े जी नमाज खां बाद वरी जनाज़े खे खुलो ॾेई कब्रिस्तान ताईं भी आयो, हत्ता युदफन, जनाज़े जे दफन करण में भी शरीक थियो, मिट्टी जा बुक भरे कोडर जा लपा भरे करे कब्र में विधाई। फरमायो कान लहू कीरातान, ॼण ॿ सोन जा कीरात अल्लाह जे रस्ते में ख़ैरात कई। कील लहू मल कीरातान या रसूल अल्लाह, साहबाज के उसे कीरात आन छा? मुझे नबी फरमायो मिसलल जबलैनिल अज़ीमैन। समझो सुभान अल्लाह, जबल समझो था, अजीम भी समझो। फरमायो मिसलल जबलैनिल अज़ीमैन, उन्हें कीरात जो नबी से तफसीर फरमायो। पाण फरमायो जेको का मुसलमान जी जनाज़े में शरीक थियो, जनाज़े जी नमाज खां बाद वरी कुल्लो ॾेई कब्रिस्तान ताईं भी आयो, जनाज़े जे दफन करण में भी शरीक थियो, मुझे नबी फरमायो ॼण ॿ वॾा जबल सोन जा अल्लाह जे रस्ते में ख़ैरात थो करे, जनाज़े पढ़ण वारे खे एॾो सवाब थो मिले। ये जो असां मुसलमाननि जो हाल इहो आहे जो जेरनि सां धका उड़िया वेठा आहियूं, पर जनाज़नि सां बि रुठा वेठा आहियूं। बाबा हिसाब जेरनि सां थींदा आहिनि, मरी वियलनि सां कहिड़ा हिसाब। अॼु वाइदो कयो त जेको बि मुसलमान फौत थी वेंदो ॻोठ में पाड़े में, पंहिंजो हुजे परायो हुजे, दोस्त हुजे दुश्मन हुजे, इंशाअल्लाह जनाज़े में ज़रूर शरीक थींदासीं। छो त जनाज़े पढ़ण में पंहिंजो फ़ाइदो आहे।
फलम्मा हज़रू हदीस में जिदु सब माण्हू उन जे जनाज़े में हाज़िर थिया। जनाज़े जी नमाज खां बाद कतारूं लगी वयूं त इन अल्लाह वारे जी ज़ियारत कयूं। जॾहिं उन जे चेहरे तां कफ़न जी चादर खे हटायो हुयो त अरफू सभिनी माण्हू उन खे सुञातो। ॻोठ जो माण्हू खां दाऊं निकिरी वयूं। मूसा अलैहिस्सलाम खे जो क़ालू हाज़ा हुवल फ़ासिकुल्लज़ी अख़रजना। अल्लाह जा नबी त वॾो ॾोहारी हुयो, फासिक ऐं फाजिर माण्हू हुयो। असां त हिन जे ॾोहनि खां तंग थी करे हिन खे ॻोठ मां कढी छॾियोसीं। तव्हां वरी ऐलान कयो आहे त जेको हिन जे जनाज़े में हाज़िर थींदो रब जनाज़े पढ़ण वारनि जा गुनाह माफ़ कंदो। फतअज्जब मिन ज़ालिक मूसा अलैहिस्सलाम पाण तअज्जुब में पइजी वियो। रब खे अर्ज़ कई या अल्लाह छा माजरा आहे, तूं थो चवीं त मुंहिंजो दोस्त आहे, ही था चवनि त फासिक ऐं फाजिर आहे। रब फरमायो सदकू मूसा ये भी सच्चा, मां रब भी सच्चो, ये भी सच्चा। वाकई यो गुनाहगार हुयो, फासिक ऐं फाजिर माण्हू हुयो। पर आखिरी वक्त में फरायुमनतन व युसरतन सजे भी ॾिठई खबे भी ॾिठई। फलम यर हमीमं व करीना तना अबो न अम्मा, न भाउ न भेण न दोस्त न साथी, कोई जंगल में ॾिसण में न आयुसि। उते रोई करे रब खे चई इलाही अब्दुन मिन इबादिक, या अल्लाह मां भी तुझे बानर मां हिकिड़ो बानो आहियां। व गरीबुन फी बिलादिक, या अल्लाह शहर वारनि त मूंखे निधन को करे कढी छॾियो आहे। हिते जंगल में मुंहिंजो कोई कोन्हे को। ए मुंहिंजा अल्लाह मां मञा थो मां ॾोहारी आहियां। पर लौ अलिमतु अन्न अज़ाबी यज़ीदु फी मुल्किक वाफ़ुका अन्नी यनकुसु मिन मुल्किक लमा सअलतुकल मग़फ़िरा। या अल्लाह जेकर मूंखे ख़बर हुजे आ त मुंहिंजे अज़ाब करण सां तुंहिंजे बादशाहीअ में को इज़ाफ़ो थींदो, या मूंखे माफ़ करण सां तुंहिंजे मुल्क में को नुक़सान थींदो त मां कॾहिं बि माफ़ी जो सुवाल न कयां हा। या अल्लाह जेकर मूंखे अज़ाब कंदे त तुंहिंजे बादशाहीअ में को इज़ाफ़ो त कोन थींदी, जेकर मूंखे माफ़ कंदे त तुंहिंजे बादशाहीअ में को नुक़सान त कोन थींदी। या अल्लाह तोखे केरु मयारत कोन ॾींदी त हिन निधन खे माफ़ी छो ॾिनई। या अल्लाह तो त पाण नबीअनि जे ज़ुबान ते फरमायो आहे इल्ला मन ताब व आमन व अमिल अमलन सालिहा। या अल्लाह तो त पाण चयो आहे जेको तौबा कंदो अमल चङा कंदो फउलाइक युबद्दिलुल्लाहु सय्यिआतिहिम हसनात। मुंहिंजो वाइदो आहे मां उन जे गुनाहनि खे नेकियुनि में तब्दील कंदुसि। या अल्लाह तो त पाण चयो आहे नबीअनि जी ज़ुबान ते वअनीबू इला रब्बिकुम, ओ मुंहिंजा बानो मोटी अचो पंहिंजे रब ॾे। अल्लाह सां फरमायो मां तव्हांजो रब आहियां, मां तव्हांखे पालियो आहे। मोटी अचो पंहिंजे पालींदड़ ॾे। पीउ मां तव्हांखे एतिरो कोन पालियो आहे जेतिरो मां रब तव्हांखे पालियो आहे। तव्हां अम्मा जे पेट में हुयो, चौबाज़ रस्ता बंद हुया, उते भी तव्हांखे मां पियो पालिया। वरी जंहिंमहिल अम्मा जे पेट मां तव्हां ॿाहिरि निकिता, न तव्हांखे ॾंद न ॾाठूं न गोश्त पिया खाई सघो, न मानी पिया चॿाड़े सघो। वहदैनाहु नजदैन, वरी अम्मा जे छातीअ में ॿिनि खीर जे नहरुनि जो इंतज़ाम भी तव्हांजे लाइ मां कयो। वल्लज़ी क़द्दर फहदा, असांजी अम्मा सिंध जी अम्मा जन्मल पंहिंजे बच्चे के थंज प्यारींदी आहे त तिंजणे में ॿधंदी आहे न, तिंजणे में नंढड़ो हूंदो। पोइ हिकिड़ो हथु हुन जे मथे जे हेठों रखंदी आहे, ॿियो हथु हुन जे पेशानी ते रखी
बुबड़ो न जे वात में विझंदी आ। अल्लाह से फरमायो वल्लज़ी क़द्दर फहदा, ओ इंसान तुझी मां तरगो एतिरो कयो जो बुबड़ो तुझे वात में विधई। बाकी ही केर पियो तोखे सबक ॾे त इन अम्मा जे बुबड़े खे ज़ुबान जे मथां तारुनि जे हेठां रखी करे चुस्कारो ॾींदुसि त खीर अची वेंदो। अल्लाह से फरमायो वल्लज़ी क़द्दर फहदा, इहो खीर जे चूसण जो सबक ॾियण वारी तुंहिंजी मां कान हुई, मां रब हुयोसि। व अनीबू इला रब्बिकुम, मां तव्हांजो रब आहियां, डिॼो छो था। बाबा पुट जो पीउ खे परचाइण जे लाइ ईंदो आहे त डिॼंदो आहे, या अम्मा खे जो परचाइण ईंदो त डिॼंदो। यकीन हूंदो अथसि त बाबे खे परचाइण ईंदुसि त बाबो मारींदो कोन, बाबो ख़ुशि थींदो। असां त ॾिठो आहे जो पुट पीउ खे पियो परचाए त ख़ुशीअ में बाबो रोए पियो, भाकुर पियो पाए, बचे खे चुमियो पियो ॾे ख़ुशीअ में। पुट खां वधीक अबे खे ख़ुशी त जो पुट मूंखे परचाइण आयो आहे। असां त ॾिठो आहे बच्चो अम्मा खे परचाईंदो आहे त अम्मा त भाकुर पाईंदी आहे, चुमियूं ॾींदी आहे त जो बच्चो आयो आहे मूंखे परचाइण जे लाइ। मुग़िरनि जे ॻोठ जा मुस्लमानो, ख़ुदा जी ज़ात जो कसम आहे, बच्चो पीउ मां खे परचाइण जे लाइ ईंदो आहे त अबे अम्मा खे एतिरी ख़ुशी न थींदी आहे जेतिरी रब खे ख़ुशी थींदी आहे जॾहिं बानो रब खे परचाइण जे लाइ ईंदो आहे। व अनीबू इला रब्बिकुम, रफ़मतु, मां तव्हांजो पालींदड़ आहियां, डिॼो न। वॾेरे जी औताक ते माण्हू ईंदो आहे त डिॼंदो आहे, मथां बेइज़ती न करे। सरदार जे औताक में माण्हू ईंदो आहे त डिॼंदो आहे, मथां सरदार पटको न लाहे। थाणे ते माण्हू ईंदो आहे त डिॼंदो आहे, मथां सूबेदार हथ कड़ी न हणे। कोर्ट में माण्हू ईंदो आहे त डिॼंदो आहे, मथां जज टी पई सज़ा न ॾे। अल्लाह से फरमायो व अनीबू इला रब्बिकुम, ओ मुंहिंजा बाना, मां वॾेरो न आहियां, मां सरदार न आहियां, मां सूबेदार न आहियां, मां जज न आहियां जो डिॼो था, मां तव्हांजो रब आहियां। अचो पंहिंजे पालींदड़ ॾे रुगो माफ़ी वठो। अल्लाह से फरमायो माफ़ी वठो तव्हांजो कमु आहे, ज़िंदगी जे गुनाहनि जी माफ़ी ॾेई जन्नती बनाइण मां अल्लाह जो। लौ सालनी फिल मुज़निबीन मिन अहलिल अर्ज़, रब फरमायो मूसा इन गुनाहगार बाने जी आजिज़ी, इहो एतिरा पे जुर्म मां रब खे एॾो वणी वियो। जेकर इहो गुनाहगार पूरी रूई ज़मीन जे गुनाहगारनि जे लाइ माफ़ी वठी आ त मां सभिनी खे माफ़ करे छॾियो। सो बाबा ॾोह मञो। हाणे अचे थी 15 जी राति, 15 शाबान जी राति। तयारी कई अथव? कहिड़ी तयारी? सयूं वठी आया हो, सूजी, रूसी चांवर। अॼु वाइदो के त 15 जी राति में कुझु घड़ियूं कढंदासीं, अकेला गॾिजी न, अकेला। टाइम मिले त मस्जिद में अचो, वज़ू करे 4 रकातूं नफ़िल नमाज़ पढ़ो आधी रात। जेकर मस्जिद में नथा अची सघो, उते कमरे में सियारे में कुंड में मुसलो विछाए रब खे जो या अल्लाह मां माफ़ी थो वठां, जेके गुनाह थिया से थिया, अॻिते मां वाइदो थो कयां वरी मां गुनाह न कंदुसि। हदीस में अचे थो नबी से फरमायो इन 15 शाबान जी रात अल्लाह ताला बनु कल्ब हिकु कबीलो हुयो जेके बकरियुनि जा शौक़ीन हुया, 1000 उन्हनि वटि बकरियूं हुयूं। नबी से फरमायो इन 15 जी रात अल्लाह ताला बनु कल्ब जे बकरियुनि जे पुठी ते जेतिरा वार आहिनि एतिरनि बाननि जी रब बख़्शिश फरमायो। कुछ घड़ियूं कढंदो नी इन रात अकेला थी सके तो असांजो नालो बि हिन साल मोलनि जे लिस्ट में अची वञे, छो त इन रात में इज़राइल खे फ़हरिस्त मिलंदी आहे त हिन साल कड़ा मरंदा। मथां असांजो नालो बची वञे लिस्ट में, आईंदी साल अलाए हुजूं अलाए न हुजूं। वरी रमज़ान जो महीनो बि अचण वारो, रजब जो महीनो पोखण जो महीनो आहे, शाबान जो महीनो
यो वरी पानी ॾियण जो महीनो आहे, भाण ॾियण जो महीनो आहे, रमज़ान जो महीनो, इहो लाबारे ऐं देरे खणण जो महीनो। बाबा सारियुनि जी तयारी कंदा हो नी जून खां वठी, बेजारा पोखबा, बनीअ खे सेट कबो, वरी कलर, वरी भाण, वञी था मस अक्टूबर में नवंबर में फसल खणो। जेकर मेहनत कबी कान त फसल केॾो खणंदासीं सारे। सो रजब खां वठी तयारी कजे। रजब जो चंड ॾिसण में ईंदो, हदीस में अचे थो नबी से रब खां दुआ घुरंदा, या अल्लाह एतिरी मूंखे ज़िंदगी ॾे जो मां रमज़ान ताईं पहुचां, रमज़ान मूंखे नसीब थिए। रजब खां वठी तयारी, केतिरा रजब में रोज़ा रखनि, शाबान में। तव्हां बि तयारी करे वठो, रोज़नि जो टाइम मिले त कुझु रोज़ा बि रखो। ईअं न जो रमज़ान जो चंड ॾिसण में अचे पोइ कम सभु यादि अचनि रमज़ान में, त घर बि रमज़ान में ठाहियूं, वाड़ो बि रमज़ान में ठाहियूं, बोरटी खानो बि रमज़ान में ठाहियूं, कम अॻे लाहे छॾियो, लटा कपिड़ा बि वठी छॾियो, सिबराए छॾियो। जीअं रमज़ान जो चंड ॾिसण में अचे त संदरो ॿधी सिधो मस्तु। असांजो को तबलीग जमात जो साथी हुयो, जीअं असां बावलपुर खां वेगर में चढ़ियासीं, लाहौर 8-10 कलाक सफ़र हुयो, ड्राइवर रस्ते में किथे बि ॻाल्हायो न। उते लथासीं, असां चयोसीं बाबा असां तुंहिंजो ॾोह कहिड़ो कयो आहे, तोखे किरायो बि ॾियूं था, मानी असां सां खा, चांहि पी, 10 कलाक जे सफ़र में तो असां ॻाल्हायो न आहे। तो उन ड्राइवर चयो मां क़ुरान मजीद जो हाफ़िज़ आहियां, रोज़ानो सुबुह जो बावलपुर खां सफ़र कंदो आहियां, लाहौर ताईं 15 सिपरा यादि पढ़ंदो आहियां, वरी लाहौर खां वापसि थींदो आहियां त 15 सिपरा यादि, रोज़ानो मां क़ुरान मजीद जो ख़तमु कंदो। जंहिंखां वेगुरनि वारा बि असांखे मारे ड्राइवर, असां आलिम हाफ़िज़ बि भला महीने में त ख़तमु कढूं। अॼु वाइदो कयो त रमज़ान में क़ुरान जी तिलावत कसरत सां कनि। हदीस में अचे थो जेको रमज़ान में हिकिड़ो क़ुरान मजीद जो ख़त्म थो करे, अल्लाह ताला उनखे 52 लख क़ुरान जे ख़त्मनि जो सवाब थो। ऐं हिन साल मौसम बि भली आहे, कोटिया वञण जी ज़रूरत न आहे, अल्हम्दुलिल्लाह हिते ई फुल एसी आहे। राति ग़रीबनि खे बि अल्लाह ताला एसी जो मज़ो चखराए पियो। अज़म कयो त सभु रोज़ा रखंदासीं, तरावी बि सभु पढ़ंदासीं। हदीस में अचे थो रमज़ान वल क़ुरान यशफान लिल अब्द, मुंहिंजे नबी फरमायो क़यामत जो ॾींहुं थींदो, रमज़ान बि सिफारिश कंदो, क़ुरान बि सिफारिश कंदो। रमज़ान ॻाल्हाईंदो रब सां, या अल्लाह शुगर जो मरीज़, कलाक कलाक ते पाणी पीअण वारो, 3 कलाकनि खां पोइ मानी खाइण वारो, या अल्लाह मां हिन खे पाणी खां बि रोकियो, मानी खां बि रोकियो, दिला मट पाणीअ जा भरिया पिया, चप ज़ुबान ख़ुश्क थियसि पर पाणी कोन पियो पीए, बुख लॻीअसि पर मानी बि कोन पियो खाए, नई शादी कई, हलाल ज़ाल हुयसि पर हुनजे बि वेझो न वियो। या अल्लाह अॼु मां सिफारिश थो कयां, मूंखे इजाज़त ॾे त मां पंहिंजे हिन दोस्त खे जन्नत ॾे वठी फरमाईंदो ठीकु आहे। वरी क़ुरान ॻाल्हाईंदो, सभु चयो सुभान अल्लाह, क़ुरान बि रब सां ॻाल्हाईंदो, या अल्लाह सॼो ॾींहुं रोज़ो, शाम जो इफ्तारी कई, पाणी पीतई, शरबत पीतई, पकोड़ा संबोसा खाधई, गिदरा खाधई, हिंदाणा, जेका शइ दस्तरखाने ते आई सभु शइ खाधई। खाइण खां पोइ सुस्त थी पियो, बिस्तरो बि विछायो पियो, नफ़्स शैतान चयसि बाबा छॾ तरावी खे, बस रोज़ो फर्ज़ आहे, तरावी न पढ़। 19 रकातूं इशा जूं, 20 रकातूं तरावी जूं मरी वेंदे, घटि में घटि 2 कलाक लॻंदई। पर या अल्लाह हिन नफ़्स ऐं शैतान खे थुक ई कान आई, पाण खणाए अचे मस्जिद में पहुतो, 19 रकातूं इशा जूं बि पढ़ियईं, वरी 20 रकातूं बीह करे मूंखे ॿुधाई, या अल्लाह मां सिफारिश थो कयां, मूंखे इजाज़त ॾे त हिनखे पाण सां गॾु जन्नत में वठी वञा। अल्लाह ताला क़ुरान मजीद जी सिफारिश भी कबूल कंदो। हिकिड़े पासे ॾों रमज़ान हूंदुसि, ॿिए पासे ॾों क़ुरान हूंदुसि,
इन यार जो हिकिड़ो हथ रमज़ान जे कुल्हे ते हूंदो, ॿियो हथ क़ुरान जे कुल्हे ते हूंदो, ये ॿई यार उॾाए अखि चिंब में रब जी ज़ियारत कराए वञे जन्नत में। सो बाबा अलाए छा हयात जो अज़म कयो, इंशाअल्लाह रमज़ान जा रोज़ा भी सभु रखबा, इंशाअल्लाह तरावी में पढ़बो। रमज़ान में जंहिंजो रमज़ान जंहिंजो नेकिन में गुज़रियो नी सॼो साल नेकिन में। रमज़ान में जंहिं 5 वक्त जमात सां नमाज जी पाबंदी न कई वो शवाल में पढ़ंदो। रमज़ान में जंहिं मोबाइल न छॾी, सिपारो भी दौर न कई, इहो ज़ुल्क़ाद में कंदो दौर। सो जेकर चाहियो था त सॼो साल असांजो नेकिन में गुज़रे, त अज़म कयो त रमज़ान सॼो नेकिन में गुज़रे। दुआ कयो अल्लाह ताला नसीब फरमाए। नंढो नात खाना ई नात पढ़े पोइ दुआ दा। इहो वीचारो यतीम आहे, हिन जो पीउ शहीद थी मारे विया हिन जे पीउ खे घर। हाणे मां तव्हां खां पुछंदो ही केस विढ़ंदो? हिनखे ताक़त आहे? असांजे मुल्क में इंसाफ़ आहे? इंसाफ़ कोन्हे। इंसाफ़ जी उमेद कंहिं में बि न रहो। ॿ झिड़कियूं पयूं पाण में विढ़नि, ॿिलो जो आयो त ॿिन्हिनि खे टप ॾेई खाई, त शापर खे वटि ॾेई करे चई शुकुर थियो जो टाइम जो पहुतुसि, न त वॾी खून रेज़ी थी खाई ॿिन्हिनि खे। सो असांजे पुलिस जो हाल, असांजे अदलिया जो हाल, असांजे सरदारनि जो हाल हिन ॿिले वांगुरु अथव। ॿिन्हिनि खे खाईंदा, जवाबदार खे बि खाईंदा, फरियादीअ खे बि खाईंदा, ज़ालिम खे बि खाईंदा, मज़लूम खे बि खाईंदा, कातिल खे बि खाईंदा, मक़तूल खे बि खाईंदा। सो ख़ुदा जो वास्तो अथव, पंहिंजा मसला ॻोठ में वेही करे हल कयो। थाणनि ते न वञो, कोर्टनि में न वञो, सरदारनि जे बंगलनि ते न वञो, हे ॿिन्हिनि खे खाईंदा। आलिम अथव, उन्हनि खे वेहारे तव्हां पंहिंजा फ़ैसिला कयो। मां हिकिड़े ॻोठ में वियुसि, उते माइट पाण में विढ़ी पिया, सौट मास, धकु रमानी धकु शैतानी, 2 नौजवान मरी पिया। ॻोठ जे वॾेरे खे शाबाश आहे, चईंसि मां वेही रहियसि 3 ॾींहं तॾे ते, बसि ॿिन्हिनि धुरनि खे ठाहे पोइ उथी। थाणे ते बि न विया, कोर्ट में बि न विया। इहे थींदो आहे, अमदन ख़तन ग़लतियूं थी वेंदियूं आहिनि, हुनजो हल इहो ई आहे। इंसाफ़ जी किथे बि उमेद न रखो, इंसानियत ख़तम। असांजे मुल्क मां इंसानियत वई। मीरपुर ख़ासि ॾे 7 सालनि जी मासूम न्याणी, हुन सां 3 दरिंदनि ज़्यादती, हुनखे मारे, हुनजो लाश वाह, हुनजे पीउ मां जो छा हाल हूंदो? इंसाफ़ मिलियो? नौकोट में हिकिड़ी औरत जे थाणे ते पहुती त मूंखे पुट खां बचायो, मूंसां ज़्यादती थो करे। असांजे खैरपुर में हिकिड़ी औरत मां पंहिंजे मुड़ुस खे मारियो, 4 मासूम बच्चनि खे मारियो। मासूम बच्चा, मां पंहिंजे बच्चनि खे मारे थी त बाक़ी इंसानियत कंहिं में? वलौ युआखिजुल्लाहु अन्नास बिमा कसबू मा तरक अला ज़हरिहा मिन दाब। रब फरमायो तव्हांजा करतूत अहिड़ा थी चुका आहिनि जो मां रब पक रखियां त ज़मीन ते का चुरंदड़ शइ बाक़ी न रहे। पर हिननि जे करे बचा पिया हो। हदीस में चए थो अल्लाह ताला, तफ़सीर बैज़ावी में हदीस है, अल्लाह ताला हिकिड़े फ़रिश्ते खे मोकिलियो, फलाणे ॻोठ जी चकी मथे खणी करे ऊंधो सॼो। वो फ़रिश्तो जो आयो, ॾिठई त हिकिड़ो नंढड़ो बचिड़ो आहे, पढ़े थो बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। फ़रिश्ते अर्ज़ कयो, या अल्लाह तुंहिंजो त हुकुम हुयो त हिन ॻोठ जी चकी मथे खणी करे ऊंधो सटींदी, पर या अल्लाह हिकिड़ो नंढड़ो बचिड़ो आहे जेको बिस्मिल्लाह थो पढ़े, अलहम्द थो पढ़े। रब फरमायो बस हिन नंढड़े बच्चे जे बिस्मिल्लाह पढ़ण जे करे 40 साल हिन ॻोठ तो अज़ाब तारे। पोइ हिननि जे करे बचा पिया आहियूं। अॼु वाइदो कयो त हिननि जी ख़िदमत कंदासीं, बच्चनि खे पढ़ाईंदा। शहीद जो बचिड़ो